अठो खां ख़बर शामिल कयूं पिया। अब्दुल सत्तार दर्स जे रिपोर्ट मुताबिक़ घोड़ाबारी वरशहर लॻे ॻोठ हाजी मोहम्मद अली चांजो जे मिडिल स्कूल 2 कमरनि ते मुश्तमिल आहे, जेका 5 सालनि खां ज़बून हाल बनल आहे। स्कूल जी इमारत मुकमल तौर ते ख़त्म थी चुकी आहे। मुस्तक़बिल जा मासूम ॿार हिन जदीद तालीम याफ़्ता दौर में तालीम जहिड़े हुनर खां वांझियल आहिनि। हिन स्कूल जे नाले सां आसपास जे ॻोठनि में तक़रीबन 5 शाख़ूं स्कूल हलनि पियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन स्कूल में 5 सालनि खां पढ़ाई ऐं फर्नीचर ऐं किताबनि जो को नालो ई नाहे रहियो। हिन स्कूल जी अञा ताईं को ऑफिसर विज़िट करणु नाहे आयो। ॻोठाणनि अब्दुल शकूर, मोहम्मद उमर, अब्दुर्रहमान, ग़ुलाम रसूल चांजो ऐं ॿियनि ॻोठाणनि जो चवणु आहे त हिन स्कूल जी बजट हर साल मरामत, किताबनि ऐं फर्नीचर जा लखे रुपया अचनि था। ख़बर नाहे किथे ख़र्च कया पिया वञनि। उन्हनि चयो त असांखे 2 मास्तर ॾिना वञनि। असां वटि तक़रीबन 200 जे लॻभॻि मासूम छोकिरा ऐं छोकिरियूं शागिर्द आहिनि। असांजे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे। उन्हनि खे हथ टोकी जहालत ॾे धिकियो पियो वञे। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे PS 8 दर्जे चूंडियल नुमाइंदनि ऐं एजुकेशन जे ऑफिसर शफ़ीक आराइन ऐं PTLF सदर DC ठठो खां मुतालबो कयो त पंहिंजी टीम विज़िट लाइ मोकिले स्कूल जी नई इमारत ठाराए ॾिनी वञे ऐं ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़ियो वञे।